नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। वल्लज़ीना हुम अनिल लग़वी मुअरिज़ून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल मस्जिदु बैतु कुल्लि तक़ी। तकफ़्फ़लल्लाहु लिमन कानल मस्जिदु बैतहु बिर्रौहि वर्रहमह। वल्जवाज़ि अलस्सिराति इला रिज़वानिल्लाहि इलल जन्नह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बलगल उला बिकमाली कशफत तुजा बिजमाली हसनत जमीउ खिसाली। सल्लू अलैहि व आलिहि। सभई दिल जे मोहब्बत सां मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
माशाअल्लाह अवां सभई इन सी वारी थधी रात में पंजी निंडूं फिटाए गरम नरम बिस्तरा छड़े एड़े सख्त सी में तवा रब जे कुरान के बुधण आया हो। हकीकत में यो तवा सबने जो वडो भाग जेकॾहिं चाहियो था त इन अचण जी असां के मजूरी रब वटां दुनिया में भी मिले आखिरत में भी मिले, ओ हिकड़ी त इया नियत करियो दिल जो दिल में अल्लाह और कंहिंखे भी राज़ी करण कोन आया, सिर्फ ऐं सिर्फ तुंहिंजी ज़ात खे राज़ी करण आयो आहियां। पोइ इंशाअल्लाह इन अचण जी मजूरी तव्हां खे रब वटां मिलंदी, पर उहा मजूरी रब तव्हां खे दुनिया में भी ॾींदो, मरण खां बाद आखिरत में भी ॾींदो। ऐं ॿियो दुआ या घुरो अल्लाह आऊं कमज़ोर आहियां, गुनाहगार आहियां, जीअं तो मूं कमज़ोर खे मूं गुनाहगार खे कुरान ॿुधण जी तौफ़ीक ॾिनी, तीअं मूंखे अमल जी भी तौफ़ीक ॾिनी। ऐं उन्हनि ॻोठाणनि जे लाइ भी दुआ गो आहियां जिन खर्च करे मेहनत करे ही महफिल सजाई है, ही प्रोग्राम रखरायो है, अवां के घोरायो है, बुजुर्गन के घोरायो है, खुसूसन पंजे प्यारे इंतहाई दोस्त साईं हबीब साहब जी जो और थोड़ा तो यहाँ जी खर्च करे मेहनत करे ही महफिल सजाई है। पुलिस इंतजामिया जो जी असां सां भरपूर सहकार कयो है, ताउन कयो है। ऐसे जोटन गुलाम अली घणी बशमरी साहब जी जो, पंजे इंतहाई प्यारे अब्दुल खालिक जरवार साहब जी जो दुआ करो त अल्लाह असां पुलिस अहलकारन के एडन नेकन कमन की तौफीक अन्या बदे। छो पुलिस वारा सा ठो न था छाए, आमीन जो न बाबा, दुआ भी मिले ना, आमीन जो। अल्लाह जे फजल से असां जे ही प्रोग्राम ही नंढा वडा जलसा के भी फिरके के खिलाफ के मसलक के खिलाफ ना है। मकसद उम्मत में जोड़, उम्मत में सुधारो, उम्मत की इस्लाह मकसद है, जो को असो मकसद ना है। चार गालियों आऊं अर्ज रखंदस जैसी तई साईं मोहम्मद ईसा समू साहब स्टेज पे जलवा फरोज थियन ऐं मुखां फौरन बाद साईं जिन जो बयान है। मुझा दोस्तों कुरान मजीद जे 18 सिपारे जे सूरतुल मुमिनून जो बच्चे आयत में पढ़ियो थन ऐं गडो गड जनाब नबी करीम सब दिल जे मोहब्बत सा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंडी एकड़ी हदीस पढ़ी है। इन आयत के अंदर अल्लाह रब्बुल इज्जत मोमिन जी कामयाबी जो ऐलान कयो है। केड़ा मोमिन? जिन जे अंदर नमाज जेके नमाज की पाबंदी थे, वो चाहे मर्द हुजन चाहे औरत हुजन, जवान हुजन चाहे पोड़ा हुजन। रब साईं फरमायो जंहिं जी जिंदगी में नमाज हूंदी वो मानू मो रब वट कामयाब थो।
हिकड़ी कामयाबी है दुनिया जे मैदान जी जेके तू तो चवी सही कामयाब थो, जेके जज चवे त ही कामयाब है, जेके सदर चवे त ही कामयाब है, जेके वजीर आजम चवे त ही कामयाब है, जेके उस्ताद चवे त ही कामयाब है, जेके कौम ऐं बिरादरी जा अगवान चवन त ही कामयाब है। यह कामयाबी दुनिया जी कामयाबी है। इन कामयाबी से आखिरत जी कामयाबी जो कोई ताल्लुक ना है, पर हिकड़ी कामयाबी उहा जे ला रब पाण चवे त ही कामयाब है। जेका गाल रब जो करे त ही बानू कामयाब आहे, गोया के इन पाने जी कामयाबी जो ताल्लुक रुगो दुनियावी जिंदगी सा न, दुनियावी जिंदगी का बाद को अचण वारो जहान है जेके असाई तवा आखिरत था चो। गोया के रब इहो भी चवे पे तो ये दुनिया में भी कामयाब तो आखिरत में भी कामयाब। अने अंदाजो लगायो जे बाने के रब वटा दुनिया जी भी कामयाबी मिले, आखिरत जी भी कामयाबी मिले, ऐं कामयाबी भी बाने वटा न, इंसानन वटा न, मायटन वटा न, दोस्तन वटा न, बिरादरी वटा न, पाड़े वटा न, रब वटा कामयाबी मिले। या एड़ी कामयाबी मिली, या एड़ी कामयाबी है जेता दुनिया जो सब नेमतू घोर ऐं कुर्बान करे छड़, इन कामयाबी जो मुकाबलो का नेमत नथी करे। आसान ये एड़ी कामयाबी है जेके अमीर भी हासिल करे सके तो गरीब भी हासिल करे सके तो। दुनिया में हिकड़ा खटींदा इन बे हाराइंदा इन, वो हार ऐं जीत वारी जेका जंग हुंदी है, किथे किथे गरीब मानू जी पोच न हुंदी त इन में हिस्सो वठा। ता इलेक्शन जो मिसाल वठो, इलेक्शन में उहे हिस्सो तो वठी सके जो अमीर होजे, जे वट पैसो होजे, जे वट दौलत होजे। पर मुझा दोस्त ही एड़ी कामयाबी है जे कामयाबी में हर को बानो हिस्सो तो वठी सके। हाणे खोलियो कुरान मजीद जो 18 सिपारो फरमाए कद अफलहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़वी मुअरिज़ून। अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसानो आऊं अल्लाह रब्बुल इज्जत उन मानू जी कामयाबी जो ऐलान तो करया जिन मानू वट ईमान जी दौलत भी आए, ईमान जी दौलत सां गॾु गॾु निमाज़ी पाबंदी भी आए, खुशू ऐं खुजू सां जेकी निमाज़ी पाबंदी था कनि। अल्लाह तो फरमाए कद अफलहल मुमिनून कद अफलहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन। असाई तवा जेकरे पिठड़ी खालिक के मालिक का पुछो मुझा मौला तुझे नाली ता घोरई कुर्बान वना तो अल्लाह निमाज़ी जी कामयाबी जो ऐलान कयो है। आया इन्हनि माण्हुनि की कामयाबी रुगो दुनिया जी मैदान में मिलंदी या आखिरत में भी मिलंदी। खोल कुरान मजीद जो 18 सिपारो मोमिनून सूरत फरमाई वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफिजून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस हुम फीहा खालिदून। जलसे जी स्टार्टिंग ही कान थी तवा ख्याल छाजे करे सुस्ती है गज्जी चो सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह।
आऊं ता जो पाड़े सिरी है ता मुखे न दावण अमरी तवा के न धोवण गल अचे पर हाने मणी बटे मानी हलाल करणियूं आहिनि गज्जी चो सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह हां कुरान दो फरमाई वल्लज़ीना अला सलवातिम युहाफिज़ून उलाइका हुमुल बारिसून अल्लाह तो फरमाई निमाजी दुनिया में तो कामयाब आहिनि पर मरण का बाद भी मु अल्लाह जे दरबार में कामयाब थींदा मुझा अल्लाह किए कामयाब थींदा फरमाई वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफिज़ून जी की बाना मरण का बाद मु अल्लाह जे दरबार में ईमान वारी दौलत खणींदा ईमान जी दौलत सां गॾो गॾु नमाज खणींदा खोल फरमाए उलाइका हुमुल वारिसून उलाइका हुमुल वारिसून अल्लाह तो फरमाए जन्नतुल फिरदौस जा वारिस आहिनि ये जन्नतुल फिरदौस जा खणी थो ये जन्नतुल फिरदौस जा मालिक आहिनि मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे नाले तां घोर कुर्बान वञा इन्हनि नमाज़नि खे तूं जेका जन्नतुल फिरदौस ॾींदे जेका जन्नत आला में आला जन्नत है जी जन्नत जो शान मकाम सभिनि खां बुलंद है इहा जन्नत तूं नमाज़नि खे घणनि ॾींहंनि जे लाइ ॾींदे घणनि महीननि घणनि सालनि जे लाइ ॾींदे अल्लाह तूं फरमाए अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस हुम फीहा खालिदून अल्लाह तूं फरमाए जन्नतुल फिरदौस नमाज़नि खे सदाई सदाई जे लाइ लिखी ॾेई छॾींदो सदाई सदाई असाई तवा जी दुनिया में वॾियूं दुआऊं हूंदियूं आहिनि सही बनी बि मुंहिंजी ही प्लाट बि मुंहिंजो ही घर बि मुंहिंजा ही गाॾियूं बि मुंहिंजियूं पर जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो सही बनी बि तुंहिंजी प्लाट बि तुंहिंजा हे केतिरनि ॾींहंनि जे लाइ तो वठे जेसी ताईं ज़िंदा हूंदसि ऐं इहा ॻाल्हि कोन कंदसि त बसि सदाई सदाई जे लाइ मूं वटि अल्लाह अकबर कुर्बान वञा निमाज़ी के रब जेका हयाती ॾींदो थोरो तवज्जो जेका हयाती ॾींदो उहा अहिड़ी हयाती हूंदी जे हयाती खां बाद मौत जो नालो निशानी न हूंदी जलसन जो मक़सद ई ढिॼारण जो मक़सद कोन्हे तव्हांखे तव्हां खोलियो क़ुरान मजीद 29 सिपारो सूरत जो नालो मुद्दसिर है बेनमाजी की सजा अल्लाह जहन्नम बुधाई बेनमाजी की सजा अल्लाह जहन्नम बुधाई 29 सिपारो दो सूरत जो नालो मुद्दसिर इन मुद्दसिर में आईनी बर रुकू बेर नंबर रुकू में अल्लाह फरमाए फी जन्नातिल यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूदु मअल खाइदीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन तवाजी कदी कुरान मजीद 29 सिपारो सूरत मुद्दसिर खोलींदा अल्लाह रब्बुल इज्जत बेनमाज़िन खे ॾोही मुजरिम करार ॾिनो आहे फरमाए कड़ा जन्नती जॾहिं सॼी जन्नत घुमींदा हो जन्नती पंहिंजी पाण में केॾे खां पुछंदा यार पंहिंजा हिकिड़ा दोस्त हिकिड़ा मिट माइट ॾिसण में नथा अचनि अल्लाह वटां जवाब मिलंदो तूं जन्नत जे पाए में जली सड़ी रहिया आहिनि क़ुरान तो फरमाए जन्नती उन्हनि जन्नतियुनि सां के नमूने सां ॻाल्हाईंदा अल्लाह तो फरमाए जन्नती उन्हनि जन्नत में सड़ण वारनि माण्हुनि खां पुछंदा मा सलककुम
फी सकर मा सलककुम फी सकर तमाजी ज़बान ते कलमो हुयो तमाजी दिल में तो सोने मोहम्मद जी मोहब्बत हुई तमा वट ईमान वारी दौलत हुई केड़े डोई जुर्म जे करी ने जन्नम जे बाय में जली सड़ी रहा हो खोल कुरान रोई करे चौदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन कालू लम नकु मिनल मुसल्लीन दुनियावी जिंदगी में असां जो वडे में वडो ॾोयो जो निमाज़ूं कोन पढ़ंदा हासी निमाज़न में कोताही लापरवाही कंदासी निमाज़न में सुस्ती कंदासी निमाज़न जे करे असां इन जन्नम जे अंदर जली सड़ी रहिया आहियूं निमाज़ूं न पढ़ण जे करे खुदा वटां असां खे ई अज़ाब मिली रहिया आहिनि वलम नकुन नुतइमुल मिस्कीन दुनियावी जिंदगी में अल्लाह वटां माल भी घणो मिलंदो हुयो पर उहो माल मिस्कीनन ते खर्च कोन कंदासी वकुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन दुनिया में त दुनियावी जिंदगी में रुगो पास मुबाइल सा कंदासी वकुन्ना नुकद्दिबु बियौमिद्दीन वरी कुल कुरान मजीद फरमाए रिजालुल ला तुल्हिम तिजारतु वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाह व ईताइज़ ज़कात यख़ाफून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लि वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब या गाल बेनमाजी जन्नत में जली सड़ी रहे कुरान तो फरमाए दुनियावी जिंदगी में एड़ा बबाना था रिजालुल ला तुल्हिम तिजारा वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाह चो सुभान अल्लाह फरमाई दुनियावी जिंदगी में मुझे कड़ा प्यारा दादला बाना दुनिया में व्यापार भी कंदाइन दुनिया में बच्चन जी लाइ रोजी भी गोलींदा आहिनि पर अल्लाह तो फरमाए जेडी माल नमाज जो टाइम थींदो है वो अल्लाह जी प्यारी मोहब्बत में पांजे कारोबार के छड़े करे पांजे व्यापार के छड़े करे पांजन कमकारन के छड़े करे पांजन मसरूफियतन के छड़े करे वो अल्लाह जी दर्जी हाजिरी भरंदा आहिनि कुरान तो फरमाए नेक नमाजी बाना जी वो अल्लाह जे दरबार में ईंदा लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लि नमाजी बरकत करे ऐं अल्लाह रब्बुल इज्जत वादो थो करिया मौत जी सख्तन खां बचाईंदो सा कब्र जी कारिन रातन खां बचाईंदो सा नमाजी बरकत करे मैदान क़यामत जी रुसवाई खां बचाए नमाजी बरकत करे जन्नत जे बाग खां बचाए जन्नतुल फिरदौस जो वारिस बनाए छड़ींदो सा नमाजी बाने के नबी साईं सर्टिफिकेट दिनो तो नेकोकार नेकोकार नबी साईं ने फरमाया जेका मस्जिद जेका साईं तमा ठहराईंदा मस्जिद छा जे लाइ ठहंदी आहे नमाज जे लाइ ज़िक्र जे लाइ तिलावत जे लाइ अल्लाह के राज़ी करण जे लाइ पा फरमाए अल मस्जिदु बैतु कुल्लि तक़ी पान साईं दिल फरमायो मस्जिद के अंदर जेको भी इंदो है मुहम्मदुर रसूलुल्लाह जी नज़रन में वडे में वडो नेकोकार थो मस्जिद में जेको माण्हू अचे थो नबी फरमायो वडे में वडो नेकोकार नेकोकार दा नमाज बरकत जे करे मिलंदो छा नमाज जे बरकत जे करे मिलंदो छा माशाअल्लाह पा फरमायो तकफ़लल्लाहु लिमन कानल मस्जिद बैतहु बिर्रौहि वररहमह
नबी साईं जिन फरमायो दुनियावी जिंदगी में जेको माण्हू निमाज़ी पाबंदी कंदो आहे निमाज़ी बरकत करे अल्लाह रब्बुल इज्जत उन के सुख दींदो आहे दुनिया जो चैन दींदो आहे दुनिया जो आराम ऐं करार नसीब थींदो आहे वर निमाज़ी बरकत करे अल्लाह जो रहमतूं उन निमाज़ी जे मथां वॾे बुड़ी मींहं वांगुरु वसंदियूं आहिनि चैन करार सुकून निमाज़ में निमाज़ी ऐं बेनिमाज़ी की जिंदगी में जमीन आसमान जो फर्क है जमीन आसमान खुदा जी जात जो कसम जो को निमाज़ी पाबंदी तो करे उनका पूछ त कदे निंड जी गोरी खाधी है हाँ बाकी हराम खोर हो जे तो खाई हराम खोर हो जे तो खाई दो वी गोरी पाड़े जी गाल एक बे खां पाण परे कोन आहियूं वॾो हराम खोर आहे तव्हां सभु सुञाणो था पर साली गाल आहे मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो जी राति जो ओणियूं घारी गोरियूं खाई पोइ सुम्हंदो ओणियूं गोरियूं पोइ बि निंड कान्हे अल्लाह जी हराम खां बचाए आमीन चओ वर्रा दुनिया जो सुख दुनिया जो करार चैन जे करे मिलंदो त निमाज़ में तबलीग जमायत वारनि जी कारगुज़ारी तव्हां ॿुधंदा त हैरान थींदा वॾा करोड़पति अरबपति खरबपति निकिरंदा आहिनि पोइ बुज़ुर्गनि खां पुछंदा तव्हां छो निकिता आहियो सुकून जे करे निकिता आहियो अल्लाह जे राह में जॾहिं निकिरंदा आहिनि त सुकून मिलंदो आहे करार मिलंदो आहे चैन मिलंदो आहे मुंहिंजा दोस्त जे करे चाहियो था त जिंदगी में सुकून अचे करार अचे बरकतूं हुजनि रहमतूं हुजनि त पोइ निमाज़ी पाबंदी करे वर रहमतूं मिलंदियूं निमाज़ करे ऐं नबी ने फरमायो बल जवाज़ वाला सिरा निमाज़ी बानू पुलिस रात आराम सां मटे इला रिज़वान निमाज़ी बाने सां अल्लाह जो राज़ हर वक्त शामिल हाल होंदो आहे इलल जन्नत नबी साईं जो फरमायो बानू जीअं मरे थो अल्लाह जन्नत ॾेई थो छॾे पोइ छा ख़्याल आहे निमाज़ पढ़ंदो थोरो ॻाल्हायो ज़ोर सां चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं निमाज़ी पाबंदी कंदासीं इन्हनि जलसनि जो मक़सद त निमाज़ी पाबंदी करियो पंहिंजा अक़ाइद क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ करियो हक़ीक़त पुछो अहिड़नि जलसनि में जो तव्हां ईंदा तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो ई शुक्र करियो जलसा आहिनि कसम खणी करे तो चवां असांजे टन गुलाम अली शहर में हींअर तबलीग पई हले खुदा करे या बाबा एॾा दुंबाले ॾा न अचे तबलीग पई हले कहिड़ी तबलीग ऐं पंहिंजे शहर जी ॻाल्हि थो करे मुस्लमान जे मथां महिनत पियो करे खुदा किथे आहे खुदा कोन्हे खुदा आहे ई कोन्हे भला आहे त ॿुधायो ॾेखारियो चङा भला नेक निमाज़ी एतिकाफ़न में वेहण वारा जलसा ॿुधण वारा कसम खणी करे तो चवां गुमराह थी पोइ हिकिड़े खे मूं चुप जी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं ख़ुदा कोन्हे ख़ुदा खे मञी नथो पोइ नबीअ जो इनकार करणो पवंदो हा नबीअ जो इनकार आहे सो सिधो पोइ सभिनीनि किताबनि जो इनकार करणो पवंदो हा सभिनीनि जो इनकार आहे पोइ क़ुरान जो इनकार करणो पवंदो हा क़ुरान जो इनकार आहे हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि असीं मञूं था त नबी तव्हांजो वॾो होशियारो वॾो ॾाहो वॾो दाना हो उन मिड़ई माज़अल्लाह माण्हुनि जी इस्लाह जे लाइ जन्नत जो नमूनो पेश कयो जहन्नम जा खौफनाक मंज़र पेश कया इन करे माण्हू सुधरिया बाक़ी हक़ीक़त में जन्नत बि कोन्हे जन्नत पोइ वरी मूं हुनखे चयो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाणे जेकॾहिं मूंखां कोई यहूदी कोई ईसाई पुछे बाबा मिरू सुअर खिंजीर हलाल है हराम ऐं पैसे जे मुस्लमान जे कुरान मंझां पैगंबर जे फरमाननि मंझां उनखे चई थो सघे त मिरू हराम आहे में हलाल है हराम हलाल
वैसे तो मुसलमान जे चवंदस तमे हलाल मिरू हराम है। ये कुरान जी तबलीग है या कुरान जी समझाणी है। कुरान असांखे में हलाल करे ॾिनी है, मिरू हराम करे ॾिनो अथस। हाणे पोइ तूं तो कुरान खे मञी कोन। चाह जेके दिल चवे त मिरू खा त भले खाई सघी, तो छा आहे कसम खणी करे थो चवां। पोइ वरी मुझे ठीक है जेकॾहिं पैसे दे मुसलमान जे हिकिड़ो माण्हू मूंखां पुछे अब माओ सां निकाह माज़अल्लाह हलाल है हराम है? हराम है। धी सां निकाह भेड़ सां निकाह मुझे मुसलमान हराम है। वो तू चाह अल्लाह माफ करे ये हिकड़ी किस्म जा फ्रूट है न बस बाग में वञ गाल सागी। हिकड़े हमरा मुखे जो मो पांजी सगी भेण के चयो पर्दो छोती करी पर्दो न कर, पर्दो छोती करी पर्दो न कर। ही हिन चंडो गुलाम अली शहर जो वाक्यो है, पर्दो न कर। जेकर हिकड़ो माण्हू तोखे चाहे थो तू उनके चाहींदी तो वञ, तोखे इजाजत है। ये शुक्र करियो। ये मदरसा ये जलसा ये तबलीग जमा जी मेहनत न हो जना कसम खणी करे तो जमा पाण के मस्जिद ई मंदिर की खबर कोन पवे। तई मस्जिद मंदिर कुरान गीता की खबर न पवे। टनो गुलाम अली जो ऐसे जो घणी बशमरी साहब जन आया हैं माशाअल्लाह असा मरहबा दा चऊं। पर तवज्जो चो इंशाअल्लाह उलमा जो साथ दींदास। आऊं बिना के देर जे आऊं दावत खिताब दिंदस पांजे आयल प्यारे हज़रत साईं मोहम्मद ईसा समू साहब के। आई साईं मोहम्मद ईसा समू साहब का बाद बयान दिंदो हज़रत मौलाना मुनीर अहमद अबड़े साहब। यो बयान बुधण वटा दो वो एकड़ी पांजी कारगुजारी बुधाई किथे किथे तवा इश्तार पढ़ंदा होंदा अब ही अगे में सुनियो शियो थो, यो अगे में देवबंदियो बरेलवी थो। पो ये सब जुड़तू गालियों होंदियूं आहिनि पर इंशाअल्लाह तव्हां खे हक्कानी आलिम जो बयान आखिर में ॿुधाईंदासीं जेको अॻु में के पार्टी सां के बे मजहब सां मसलक सां ताल्लुक़ पर इंशाअल्लाह अखलाक जे दायरे उ पंहिंजी हिकिड़ी स्टोरी ॿुधाईंदो, कारगुज़ारी ॿुधाईंदो त आऊं कीअं हिन जमायत में आयो आहियां, कीअं मूं उलमाए हक़ सां पंहिंजो रिश्तो जोड़ियो। मौला मुनीर अहमद साहब जी जो बयान आखिर में थींदो। हींअर तव्हांजे साम्हूं अचंदा बिना कंहिं देर जे असांजा आयल में मनाद साईं मोहम्मद ईसा साहब।